मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब 13 सबक 15 बिलोर जी ताक़त द पावर ऑफ अ लेंस। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार, मां आहियां सनाउल्लाह महर। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे बिलोर जी ताक़त यानी द पावर ऑफ अ लेंस। प्यारा ॿारो, हिन टॉपिक खे पढ़ण खां पहिरीं असीं हिन टॉपिक जे सिख्या जा मक़सद पढ़ंदासीं त हिन टॉपिक जे सिख्या जा मक़सद छा आहिनि, जंहिंखे असीं लर्निंग ऑब्जेक्टिव्स बि चऊं था। पहिरीं पॉइंट में चवे थो अंडरस्टैंडिंग द कॉन्सेप्ट ऑफ अ लेंस पावर, यानी लेंस जी ताक़त जो तसवुर सम्झणु। ॿी पॉइंट में चवे थो त डिस्क्राइबिंग द रिलेशनशिप बिटवीन फोकल लेंथ एंड लेंस पावर, यानी लहरी ड्रैग ऐं लेंस जी ताक़त जे विच में लाॻापो बयानु करणु। हीअ असां छो था पढ़ूं, वाई वी स्टडी दिस, इन जे लाइ चवे थो त अंडरस्टैंडिंग हाउ लाइट इंटरैक्ट्स विथ लेंसेस and their importance in various fields is essential. From magnifying glasses to smartphone cameras, lenses are an integral part of our daily life. चवे थो त उहो सम्झणु त रोशनी लेंस सां कीअं असरअंदाज थिए थी ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में उन्हनि जी अहमियत खे सम्झणु ज़रूरी आहे। मैग्नीफाइंग ग्लास खां वठी स्मार्टफोन कैमरान ताईं लेंस रोज़ानी ज़िंदगीअ जो हिकु अहम हिसो आहे। हींअर असीं पंहिंजे टॉपिक जे तरफ़ हलूं था, पर हिन टॉपिक खे सम्झण खां पहिरीं हिकु टर्म असां सम्झंदासीं जेको आहे फोकल लेंथ। सभ खां पहिरीं असां सम्झंदासीं प्यारा ॿारो त मिसाल जे तौर ते ही हिकिड़ो असां कॉन्वेक्स लेंस खयो आहे। इन में ही सोर्स मां जेको आहे त रेज़ अचनि था ऐं हिन सां टकराइजी करे हिन पॉइंट ते जेको आहे इंटरेक्ट थियनि था, यानी ही जेको लेंस आहे इहो हिन रेज़ खे जेको आहे हिकिड़ी पॉइंट ते फोकस करे थो। त हिन पॉइंट खे जंहिं पॉइंट ते फोकस करे थो, असां इन पॉइंट खे फोकस या फोकल पॉइंट बि चऊं था। उन खां बाद में प्यारा ॿारो, हाणे ही जेको डिस्टेंस आहे, यानी हिन एफ खां वठी हिन ऑप्टिकल सेंटर ताईं ही जेको डिस्टेंस आहे, इन डिस्टेंस खे असां चऊं था फोकल लेंथ या लहरी ड्रैग। ऑलरेडी असां फोकल लेंथ जे बारे में मिरर वारे टॉपिक्स में डिस्कस करे आया आहियूं ऐं इनखे असां जेको आहे स्मॉल एफ सां ज़ाहिर कयूं था। ठीकु आहे, फोकस खे कैपिटल एफ सां ऐं फोकल लेंथ खे स्मॉल एफ सां। जीअं त मां तव्हांखे प्रीवियस लेक्चर में ॿुधायो आहियो प्यारा ॿारो, त जेको बि असां डिस्टेंस मैयर कंदासीं उहो कंदासीं असां ऑप्टिकल सेंटर खां। ऑप्टिकल सेंटर खां फोकस ताईं हूंदो, या सेंटर ऑफ कर्वेचर ताईं हूंदो, या उन खां पोइ कंहिं इमेज ताईं या कंहिं ऑब्जेक्ट ताईं हूंदो। जेको बि असां डिस्टेंस जेको आहे मैयर कंदासीं उहो कंदासीं असां ऑप्टिकल सेंटर खां। तो अहिड़े नमूने सां जेकॾहिं हींअर असीं वरी कॉन्केव लेंस जी फोकल लेंथ जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त उहा असां कहिड़े नमूने सां जेको आहे त डिफाइन कंदासीं। उन जे लाइ तव्हां हिन डायग्राम खे ॾिसो त मिसाल जे तौर ते ही असांजा रेज़ आया कंहिं सोर्स मां ऐं कॉन्केव जॾहिं लेंस सां ही टकराया त ही हिते डाइवर्स थी विया। ही जेके डाइवर्जिंग रेज़ आहिनि, हाणे इन्हनि जे बैकवर्ड असां जेको आहे त ही जेको आहे त लाइन्स ड्रॉ कंदासीं। उहे ॾिसंदासीं त किथे थियूं मीट करनि, उहे हिन पॉइंट ते मीट करनि थियूं ऐं इन पॉइंट खे असां हिते फोकस या फोकल पॉइंट चऊं था। उन खां बाद में हिन यानी ऑप्टिकल सेंटर खां वठी ही जेको डिस्टेंस आहे फोकस ताईं या फोकल पॉइंट ताईं, इन खे असां चऊं था हिते फोकल लेंथ। हाणे जेकॾहिं असां ॾिसंदासीं प्यारा ॿारो त फोकल लेंथ जेका आहे कॉन्वेक्स लेंस जी, उहा सॼे तरफ़ आहे ऐं उन खां बाद में कॉन्केव लेंस जी जेका फोकल लेंथ आहे उहा असांखे जेको आहे त खॿे तरफ़ मिली, यानी जंहिं तरफ़ खां असांजा रेज़ अचनि था उन ई तरफ़ असांखे फोकल लेंथ मिले थी। पर जेकॾहिं असां थोरो अञा वधीक हिन फोकल लेंथ खे ॾिसूं त कॉन्वेक्स लेंस जी जेका फोकल लेंथ हूंदी आहे प्यारा ॿारो, उहा हूंदी आहे पॉज़िटिव ऐं कॉन्केव लेंस जी जेका फोकल लेंथ हूंदी उहा असांजी हूंदी नेगेटिव। ठीकु आहे, ही जेको आहे त कुझु पॉइंट्स आहिनि जेके तव्हांखे जेको आहे त सम्झणु ज़रूरी आहे। त कॉन्वेक्स लेंस जी जेका फोकल लेंथ हूंदी उहा पॉज़िटिव हूंदी ऐं कॉन्वेक्स लेंस जी जेका फोकल लेंथ हूंदी यानी उनजो जेको वैल्यू हूंदो उहो तव्हांखे नेगेटिव जेको आहे त रखिणो हूंदो, या उनजो उहो वैल्यू नेगेटिव हूंदो। उन खां बाद में प्यारा ॿारो, हींअर असीं हलूं था वरी जेको आहे त पंहिंजो टॉपिक जे तरफ़, जेको आहे द पावर ऑफ अ लेंस।
अगरि जेकॾहिं असां पावर ऑफ लेंस जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो त पावर ऑफ लेंस आहे छा? बेसिकली उहा आहे एबिलिटी लेंस जी जेका कंहिं बि रेज़ खे केतिरो डाइवर्स करे थी या कन्वर्स करे थी। हाणे मिसाल जे तौर ते हिकिड़ो डायग्राम असां वटि हीअ आहे ऐं ॿियो डायग्राम असां वटि हीअ आहे। हाणे हिन ॿिन्ही डायग्राम्स में जेकॾहिं असां ॾिसंदासीं तव्हां ॾिसंदव त ही जेके लेंसिस आहिनि प्यारा ॿारो उहे ॿई हिकिड़ा ई लेंस आहिनि, यानी कॉन्वेक्स लेंस आहिनि। ही बि कॉन्वेक्स लेंस आहे, ही बि कॉन्वेक्स लेंस आहे। हितां ही जेके रेज़ आहिनि उहे आया कॉन्वेक्स लेंस सां टकराया ऐं हिन पॉइंट ते अची करे फोकस थिया। उन खां बाद में हिन लेंस में बि साॻिए नमूने सां ही लेंस बि छा थो करे, उन रेज़ खे जेको आहे हिकु पॉइंट ते फोकस थो करे। पर जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त फोकस जेको हिननि ॿिन्ही लेंसिस जो आहे उहो मुख़्तलिफ़ आहे। हिन जो फोकस जेको आहे उहो वेझो आहे ऐं हिन लेंस जो जेको फोकस आहे उहो इन लेंस खां थोरो परे आहे। बेसिकली अगरि जेकॾहिं असां ॾिसूं त कहिड़ो लेंस जेको आहे उहो उन रेज़ खे केतिरो डाइवर्ज करे थो या केतिरो कन्वर्ज। हाणे असां जेकॾहिं थोरो हिनखे डीपली सम्झण जी कोशिशि कयूं त हिन ॿिन्ही लेंसिस में जेको फ़र्क़ु आहे उहो कहिड़ो आहे। फ़र्क़ु इहो आहे त इन जे जेको आहे त कन्वर्जिंग जो जेको पावर आहे उहो इन ॿिन्ही लेंसिस जो डिफरेंट आहे। ठीकु आहे। हाणे हीउ जेको पहिरियों लेंस आहे प्यारा ॿारो, अगरि जेके इनखे ॾिसंदासीं त इन जी हीअ कन्वर्जिंग जेका एबिलिटी आहे उहा वधीक आहे, यानी ही कन्वर्ज वधीक थो करे रेज़ खे, ऐं ही लेंस जेको आहे इहो कन्वर्ज घटि थो करे, यानी हिन जी जेका कन्वर्जिंग वारी एंगल आहे, कन्वर्जिंग वारो जेको पावर आहे उहो घटि आहे ऐं हिन जो जेको कन्वर्जिंग वारो पावर आहे उहो वधीक आहे। तॾहिं असां हिते चई सघूं था त हिन लेंस जे लाइ असां चई सघूं था त मोर कन्वर्जिंग पावर, ऐं हिन लेंस जे लाइ चई सघूं था त इन जो जेको कन्वर्जिंग पावर आहे उहो लेस आहे, उहो घटि आहे। अहिड़े नमूने सां जेकॾहिं असां हाणे कॉन्केव लेंस जे तरफ़ हलूं त कॉन्केव लेंस में बि असां ही ॿ लेंसिस खयां आहिनि। अगरि जेकॾहिं इन्हनि में बि ॾिसूं त इन ॿिन्ही जो कमु कहिड़ो आहे, जेको आहे त इन ॿिन्ही जो जेको कमु आहे प्यारा ॿारो उहो आहे रेज़ खे जेको आहे त डाइवर्ज करणु, फैलाइणु, मुंतशिर करणु। हाणे जेकॾहिं असां ॾिसूं त ही जेको लेंस आहे इहो बि हिन रेज़ खे जेको आहे त फैलाए थो ऐं ही बि जेको आहे रेज़ खे जेको आहे त डाइवर्स करे थो। ठीकु आहे। पर अगरि जेकॾहिं असां ॾिसूं प्यारा ॿारो त हिन लेंस जो जेको फोकस आहे उहो वेझो आहे ऐं हिन लेंस जो जेको फोकस आहे उहो परे आहे। इहो जेको फोकस हिन लेंस जो वेझो आहे ऐं हिन जो परे आहे, इहो छाजे करे थो थिए? इहो थिए थो उन लेंस जे पावर जे करे। त हाणे इहो जेको लेंस आहे इहो हिन रेज़ खे जेको आहे केतिरो डाइवर्स करे थो। हाणे हिनखे जेकॾहिं असां ॾिसंदासीं त हिन जो जेको डाइवर्जिंग पावर आहे प्यारा ॿारो उहो वधीक आहे, तॾहिं असां लिखियोसीं त मोर डाइवर्जिंग पावर। ऐं हिन लेंस जो जेको डाइवर्जिंग पावर आहे प्यारा ॿारो उहो घटि आहे। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां ॾिसंदासीं त लेंस असांजा ॿई सेम ई आहिनि, पर छा आहे इन ॿिन्ही लेंस जो जेको पावर आहे उहो हिक ॿिए खां डिफरेंट आहे ऐं इन्हनि जो जेको कमु आहे उहो सेम आहे, चाहे असां कॉन्वेक्स लेंस खणूं या चाहे असां जेको आहे त कॉन्केव लेंस खणूं। पर हिते जेकॾहिं हाणे प्यारा ॿारो असां हिन जी डेफिनेशन खे ॾिसंदासीं त डेफिनेशन में छा थो चवे? डेफिनेशन में चवे थो द एबिलिटी ऑफ अ लेंस टू कन्वर्ज और डाइवर्ज लाइट रेज इज कॉल्ड द पावर ऑफ अ लेंस। यानी लेंस जी रोशनीअ जे किरणनि खे गॾु करण या मुंतशिर करण जी सलाहियत खे लेंस जी ताक़त चयो वेंदो आहे। हाणे ॾिसंदासीं त लेंस जेको आहे उहो कंहिं बि रेज़ खे, कंहिं बि शुआव खे, कंहिं बि किरणे खे जेको आहे त केतिरो जेको आहे त मुंतशिर करे थो या उनखे जेको आहे त फोकस कराए थो, उनखे गॾे थो। त उन खां बाद में प्यारा ॿारो जेकॾहिं असां हिते हिकिड़ी पॉइंट खे नोट कयूं त हाणे जेकॾहिं ॾिसो हिन लेंस में या हिन लेंस में, हाणे हिन लेंस जो जेकॾहिं कन्वर्जिंग पावर वधीक आहे त इन जी जेका फोकल लेंथ आहे उहा घटि आहे, उहा वेझो आहे लेंस जे। अगरि जेकॾहिं असां हिन लेंस जी ॻाल्हि कंदासीं, हिन हेठें लेंस जी ॻाल्हि कंदासीं त इन जी जेका फोकल लेंथ आहे प्यारा ॿारो उहा उन लेंस खां परे आहे, यानी उन लेंस जी जेका फोकल लेंथ आहे उहा वधीक आहे। जेकॾहिं कन्वर्जिंग पावर वधीक त फोकल लेंथ घटि, अगरि कन्वर्जिंग पावर घटि त फोकल लेंथ वधीक। त हिते असांखे हिकिड़ी पॉइंट सम्झ में जेको आहे अची वई त जेको पावर ऑफ लेंस आहे उहो इनवर्स आहे फोकल लेंथ जे। त इन जे करे असां हिते रिलेशन लिखीसीं त पावर ऑफ लेंस इज इक्वल टू 1/f, यानी इनवर्सली प्रोपोर्शनल टू द फोकल लेंथ। जेकॾहिं फोकल लेंथ वधीक हूंदी त पावर ऑफ लेंस घटि हूंदो, अगरि जेकॾहिं पावर ऑफ लेंस असांजो वधीक आहे त फोकल लेंथ घटि हूंदी। ठीकु आहे प्यारा ॿारो। जेकॾहिं हाणे असां हिते पावर ऑफ लेंस जे यूनिट जी ॻाल्हि कयूं त यूनिट उनजो छा हूंदो? उनजो यूनिट थींदो असांजो मीटर इनवर्स, यानी फोकल लेंथ जो जेको यूनिट आहे उहो मीटर आहे। ठीकु आहे। त हिते डिवाइड में आहे, हिते फोकल लेंथ असांजी डिवाइड में आहे त हिते यूनिट असांजो इनवर्स में थी वेंदो। पर प्यारा ॿारो जेकॾहिं असां हिन जे
ऑफिशियली यूनिट जी ॻाल्हि कंदासीं त उनजो जेको ऑफिशियली यूनिट आहे उहो आहे डायोप्टर। ठीकु आहे, त माना पावर जो जेको एसआई यूनिट आहे उहो आहे असांजो डायोप्टर। ठीकु आहे, त जॾहिं बि असां पावर जो जेको यूनिट कढंदासीं या किथे बि असांजो जेका एमसीक्यू वग़ैरह में अची थो वञे त उते असांखे जेको आहे पावर ऑफ यूनिट जेको आहे उहो डायोप्टर जेको आहे त टिक करणो पवंदो। तो प्यारा ॿारो, हिन फॉर्मूले जे तहत असां हिन ॿिनि लेंसिस जा पावर फाइंड करण जी कोशिशि कंदासीं त इन्हनि जा पावर असांखे जेको आहे त उन जा पावर केतिरा आहिनि। ठीकु आहे, मिसाल जे तौर ते जेकॾहिं असांखे फोकल लेंथ मिलियल आहे 10 सेंटीमीटर ऐं हेठें लेंस जी जेको आहे त असांखे 20 सेंटीमीटर फोकल लेंथ मिलियल आहे, त हाणे असांखे चवे थो त इन जो जेको पावर आहे उहो मालूम कयो। हाणे पावर मालूम करण जे लाइ असां वटि फॉर्मूलो आहे P = 1/f। हाणे ही हिते जेको आहे असां 10 रखियोसीं। ठीकु आहे, उन खां बाद में जीअं त असांखे ख़बर आहे त जेकॾहिं पावर जो असां यूनिट कढंदासीं उहो असांखे मीटर में थो मिले या डायोप्टर में थो मिले। ठीकु आहे, माने यानी असांखे सेंटीमीटर खे जेको आहे त उहो मीटर में कन्वर्ट करणो पवंदो, त हिन खे असां 100 सां डिवाइड कंदासीं त हीअ असांखे मिली वेंदो 0.1। हाणे जेकॾहिं 1 खे 0.1 सां डिवाइड कंदासीं त असांखे मिलंदो 10 डायोप्टर। हाणे हीअ असांखे 10 डायोप्टर्स मिलिया कंहिंजा हिन फर्स्ट लेंस जा, यानी फोकल लेंथ असां वटि 10 सेंटीमीटर आहे त असां वटि जेको पावर ऑफ लेंस आयो उहो बि 10 डायोप्टर्स आयो। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं असां वटि फोकल लेंथ हिन लेंस जी 20 सेंटीमीटर आहे त हिते असां वटि पावर ऑफ द लेंस केतिरो मिलंदो। साॻे नमूने सां असां फॉर्मूले में वैल्यू पुट कयूं। हाणे 20 खे डिवाइड कंदासीं जेको आहे 100 सां त असांखे जेको वैल्यू मिलंदो उहो मिलंदो 0.2। ठीकु आहे, हाणे 1 डिवाइड बाय 0.2 त असां वटि जेको फाइनल जवाबु आयो उहो आयो 5 डायोप्टर्स। हाणे जेकॾहिं असां हिन ॿिन्ही जवाबनि ते नज़र फेरायूं प्यारा ॿारो, त इन में जेकॾहिं असां ॾिसंदासीं त हीउ जेको असां वटि 10 सेंटीमीटर आहे, यानी हिन जी जेका फोकल लेंथ आहे घटि आहे, त हिते पावर असांखे वधीक मिलियो। अगरि हिन ॿिए डायग्राम में जेकॾहिं ॾिसूं त असां वटि हिते फोकल लेंथ वधीक आहे, त इन में असांखे जेको पावर मिलियो लेंस जो उहो असां वटि घटि मिलियो। ठीकु आहे, यानी फोकल लेंथ घटि त पावर वधीक ऐं फोकल लेंथ वधीक त पावर घटि। ठीकु आहे, हीअ असां हिननि जेको आहे त न्यूमेरिकल्स मां बि प्रूफ कयोसीं। तो प्यारा ॿारो, मूंखे उमेद आहे तव्हांखे हीउ जेको टॉपिक आहे उहो बि सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।